अस्सलाम वालेकुम दोस्तों, हिन महिल असां ॻाल्हाईंदासीं दादू में जेको वाक़ियो नंढे ॿार जो पेश आयो जंहिंसां ज़ना कयो हुयो उन ते ॻाल्हाईंदासीं। दोस्तों, दादू शहर में हिकु नौजवान छोकिरे अयाज़ पावर मासूम ॿार सां रेप कयो ऐं ज़ना कयो, जंहिं ते जेतिरो बि अफ़सोस कजे उहो घटि आहे। हिन महिल असां सभिनि जा कंध शर्म मां झुकी विया आहिनि त अहिड़ो अमल हिकु मर्द थी करे उन हिकु मासूम ॿारड़े सां जंहिंजी अञा उमिरि उहा बि न हुई जो स्कूल ताईं वञी सघे, उन सां रेप कयो, उन सां ज़ना कयो वियो। दोस्तों, जंहिंजी जेतिरी मज़मत कजे उहो मज़मत घटि आहे। मां त चवां थो त इहो सॼो जेको माना कारनामो आहे उन में वालिदैन जो हथु आहे, छो त वालिदैन पीउ माउ पंहिंजे औलाद खे अहिड़ी तरबियत ऐं सिख्या सुठी नथा ॾियनि जंहिंजे करे सेक्स जनमु उन्हनि घरनि में सेक्स जनमु वठंदो आहे। अॻे ईअं न हूंदो हो जो उन ॿार उन माना पंहिंजे नौजवान छोकरनि जे आॾो अहिड़े सेक्स जी ॻाल्हि का बि न कई वेंदी हुई जीअं माना हुननि जो ज़हन माना इन सेक्स ॾे न वञे। हिन महिल उहे जेके वालिदैन आहिनि, उन्हनि जा पीउ माउ आहिनि, उन्हनि में उहे कसूरवार मां उन्हनि खे चवंदुसि, छो त उहे घर में अहिड़ी माना ग़लति ॻाल्हियुनि जी सिख्या ॾियनि था ऐं ग़लति ॻाल्हियुनि जो रोश माना पंहिंजे घर में सदाईं उहे ग़लति ॻाल्हियूं कनि था, जिन जो असरु इन नौजवाननि ते पइजी रहियो आहे। दोस्तों, ऐं हक़ीक़त में ॾिठो वञे त इहो सेक्स बि पंहिंजे हम उमिरि माण्हू सां करे सघे थो, मगर हीअ त सरासर वॾो ज़ुल्म आहे जेको हिकु नंढड़े ॿार जंहिंजी उमिरि 3 साल आहे, जेका मासूम ॿार आहे, मासूम ॿार सां जंहिंखे सेक्स जी ख़बर ई कोन्हे, जंहिंजे माना हक़ीक़तनि में त सेक्स बि नाजाइज़ करण बि गुनाह आहे ऐं जेके उहो ज़ना बि करणु गुनाह आहे, वॾे में वॾो गुनाह आहे, मगर उहो बि बालिग़ जेको हुजे उन हदनि में हुजे त इंसान त खाती आहे, मगर अहिड़ो ई ख़ता त अहिड़ो ज़ुल्म त कॾहिं कंहिं न ॾिठो। जेकॾहिं को माण्हू, मां तव्हांखे हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदो हलां त इमाम अबू हनीफ़े जे दौर में हज़रत इमाम अबू हनीफ़े चयो त छा इंसान ढोरनि सां जानवरनि सां बि ज़ना करे सघे थो? त उन दौर में जेके माण्हू साईं जे दरबार में वेहंदा हुया, कचहरी में वेहंदा हुया, उन्हनि चयो त अबू हनीफ़े जी उमिरि हिन महिल 80-90 जे लॻभॻि आहे, यानी हिन जो दिमाग़ कमु नथो करे, विफले थो। हिकु अहिड़ी ॻाल्हि कई जो माना चई त इंसान जानवरनि सां हम बिस्तरी करे त उन जे लाइ कहिड़ी सज़ा हुजे? चयो त इहो त थी नथो सघे। मुंहिंजा दोस्तो, जेकॾहिं अबू हनीफ़ो उन दौर में ही ॻाल्हि चया त माना 3 सालनि जे मासूम ॿार सां बि ज़ना कयो वञे त उन जो हदु ॿुधायो त उन जे हदु माना कहिड़ो लागू कजे, त अञा अबू हनीफ़े लाइ उन दौर जे लेवल सां माना अञा अलाए छा चवनि हा त अबू हनीफ़े जो अहिड़ी ॻाल्हि कहिड़े लेवल सां कहिड़ी कैफ़ियत सां कई। दोस्तो, इहे ॻाल्हियूं ज़ेरे गौर आहिनि। इन्हनि ॻाल्हियुनि ते जेकॾहिं असां गौर कयूं त कंध शर्म मां झुकी पवनि था। मां त चवां थो सभिनि मर्दनि जा कंध इन कंजर झुकाए छॾिया आहिनि, जंहिंजो मां ईअं खणी चवंदुसि त इन्हनि जे घर में या सेक्स जाम हूंदो, जंहिं करे हुननि जो माना उन्हनि खे हया ऐं शर्म नाहे। इन जो पीउ माउ बि कसूरवार आहिनि, रॻी इहो नौजवान कसूरवार न आहे। मां त ईअं चवंदुसि त इन ते माना एक्शन खयो वञे ऐं सुप्रीम कोर्ट इन ते माना पंहिंजो पाण मुरादो नोटिस वठे ऐं सिंध हुकूमत इन्हनि जी माली सहायता बि करे ऐं इन ॻाल्हि खे खणे ऐं पंहिंजे असेंबली ताईं इहो कानून पास कराए त जेके माना अहिड़ा माना नौजवान अहिड़ा गंदा माना करतूत ऐं अहिड़ा मासूम ॿारनि सां ज़ना कनि या रेप कनि त उन्हनि जे वालिदैन समेत वालिदैन खे ते बि उहे हद लागू थियनि ऐं उन वालिदैन ते बि उहो केस दाख़िल थिए, छो त उन्हनि तरबियत ग़लति ॾिनी आहे, उन्हनि माना पंहिंजे घर जो माहौल सिस्टम खे ख़राबु कयो आहे। तंहिं करे ॿार ते बि उहो असरु पए थो, उहो जेको माण्हू ते बि असरु पए थो, उन नौजवान ते बि असरु पए थो। इन नौजवान जे जेको घर जो हुयो उहो सिस्टम ख़राबु हुयो, तंहिं करे इन नौजवान ग़लति कमु कया आहिनि। हालांकि इहो ग़लति कमु करणु माना न करणु घुरिजे, छो त ही मासूम ॿार आहे जंहिंखे ख़बर ई कोन्हे त सेक्स छा
आहे ऐं मासूम ॿार खां असां अहिड़ो ज़ुल्म कयो थो वञे हर कंहिं जे घर में ॿचिड़ा आहिनि हर को ॿचिड़े वाला मगर ही ज़ुल्म इंतिहा जी ज़ुल्म आहे जंहिंमें जेतिरो बि माना अफ़सोस कजे उहो अफ़सोस अञा घटि आहे। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।